नाज़रीन, मुड़िस जे मुबैना ज़ुल्मनि खां तंग कंद कोटवासण औरत कराची पहुची वई आहे, जंहिं आला इख्तियारियुनि खे नोटिस वठी तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। पेश आहे साख सरकी जी रिपोर्ट। जी बिल्कुल, इन टाइम असां मौजूद आहियूं शरगोट में, जिते हिकिड़ी औरत असां सां मिली आहे। उन जो चवणु आहे त जेको आहे मुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, मूंखे जेको आहे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं इन हवाले सां उनजो इहो ई चवणु आहे त मुंहिंजो घर वारो आहे उहे जेको आहे मूं ते तशदुद बि कंदो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मूंखे ब्लैकमेल बि कंदो आहे। उहा औरत जेको आहे शरगोट में असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उनखां पुछा कंदासीं त तव्हांखे कंहिंखां ख़तरो आहे, कहिड़ो मुतालबो आहे। शुमाइला नालो आहे मुंहिंजो। वालिद साहब जो नालो मुश्ताक अली आहे ऐं मुंहिंजे घर वारे जो नालो अनवर शाह आहे। वल्द कामिल शाह आहे। कामिल शाह नालो अथसि वल्द जो। ऐं उहो तक़रीबन मूंखे मार कुट कंदो आहे जॾहिं खां शादी थी आहे। ऐं मतिलबु बुरे फ़ैल ते बि मजबूर कंदो रहंदो हुयो काफ़ी टाइम खां वठी। ऐं इन हिसाब सां मां घरां निकिरी करे मां हिते तहफ़ुज़ वठण लाइ तव्हां वटि पुॼी आहियां। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां मूंखे तहफ़ुज़ वठाए ॾींदो। ऐं मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे, उन मां धमकियूं ॾिए थो मुंहिंजे घर वारनि खे, मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजी अमीअ खे। असांखे माना तक़रीबन किथे बि रहणु नथो ॾिए, जाते जाइ वठूं था उते अची करे पुॼी वञे थो। ऐं असांखे चए थो तव्हां माना मुंहिंजी भेण आहे उहा उन सां थोरो मिलियल आहे, ऐं मुंहिंजो भेणियूं आहे, बाक़ी ॿिया उनजे सभु ख़िलाफ़ आहिनि। मुतालबो इहो कंदसि त मूंखे हिन ब्लैकमेलर मां जान छॾायो ऐं 5 लख रुपया हिन हरू भरू जो लिखत कराई आहे त अगरि मूंखां तलाक वठंदी त 5 लख रुपया। मां यतीम आहियां, मुंहिंजो कोई सहारो बि न अलाह खां सवाइ, त मां इहो कीअं करे सघां। मां पाण मजबूर आहियां, परेशान आहियां, मूंखे इन मां ख़तरो आहे। मूंखे जस्टिस साहब खां मूंखे दरख़्वास्त आहे त मूंखे जान मां ख़तरो बचाए वञे, ऐं बिलाल साहब खां बि त मुंहिंजी जान जो तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी बिल्कुलु, असां सां गॾु उहा पीरसन औरत मौजूदु हुई जंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। उहा ॻोठ खां कराची जेको आहे हिफ़ाज़त लाइ तहफ़ुज़ लाइ पहुती आहे। उनजो IG सिंध, DG रेंजर्स सिंध ऐं चीफ जस्टिस सिंध खां इहो ई मुतालबो आहे त मुंहिंजी ज़िंदगी खे महफ़ूज़ बणायो वञे। उन सां गॾोगॾु जेको मुंहिंजो घर वारो हुयो उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ब्लैकमेल न पर तशदुद बि कंदो हुयो। ऐं वकीलुनि जो इहो बि चवणु आहे त हिन टाइम बि उहो मुख़्तलिफ़ माण्हुनि खे पैसा ॾेई जेको आहे इस्तेमालु करे मूं समेत मुंहिंजे घर वारनि खे मौतमार धमकियूं ॾिए थो। उन औरत जो इहो बि चवणु आहे त उन माण्हू जे ख़िलाफ़ु न सिर्फ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे, उनखे सख़्त खां सख़्त सज़ा